अस्सलाम वालेकुम। अॼु असांजो टॉपिक आहे मियोसिस द सेल डिवीजन फॉर रिप्रोडक्शन। मियोसिस जेका रिप्रोडक्शन या नस्लीवाद जे लाइ सेल जी विरासत। डेफिनेशन: मियोसिस हिकु सेल डिवीजन जो उहो क़िस्म आहे जेको रिप्रोडक्टिव या जिनसी सेल ठाहींदो आहे, जीअं स्पर्म नर सेल ऐं एग मादी सेल। इहो जिनसी रिप्रोडक्शन में मददगार हूंदो आहे। मियोसिस लफ़्ज़ असल में यूनानी ॿोली जे लफ़्ज़ मियोन मां वरितलु आहे, जंहिंजी माना आहे टू रिड्यूस, यानी घटाइणु या घटि करणु। इन में क्रोमोसोम जो तादादु घटिजी वेंदो आहे, तंहिंजे करे इन खे मियोसिस चइबो आहे। असांखे ख़बर आहे त इंसान जे जिस्म जे हर हिकु सेल में 46 क्रोमोसोम हूंदा आहिनि। हाणे जॾहिं इन सेल मां मियोसिस थींदी आहे त इन मंझां नवां सेल ठही पवंदा आहिनि, नर या मादी सेल। उन्हनि में 23 क्रोमोसोम बचंदा आहिनि। मियोसिस जेका हूंदी आहे उहा ॿिनि स्टेजिस में थींदी आहे। हिकु मियोसिस 1 थींदी आहे, ॿी वरी मियोसिस 2 थींदी आहे। मियोसिस 1 जेका आहे उन में हिकु पेरेंट सेल यानी ओरिजिनल सेल 2 नवां सेल ठाहींदो आहे ऐं हर हिकु सेल में क्रोमोसोम जो तादादु घटिजी वेंदो आहे। यानी जेकॾहिं अॻ में 46 क्रोमोसोम ओरिजिनल सेल में हुआ त हाणे नवनि ठहंदड़ सेलनि में उहे 23 थी वेंदा, यानी क्रोमोसोम जो तादादु अधु थी वेंदो। अहिड़नि सेलनि खे हेप्लॉइड सेल चइबो आहे, यानी सेल जंहिंमें क्रोमोसोम जो सिंगल सेट मौजूदु हुजे उन्हनि खे हेप्लॉइड चवंदासीं। हाणे असां मियोसिस जी स्टेज पहिरीं यानी मियोसिस 1 खे तफ़सीली पढ़ंदासीं। सेल 2 मरहलनि में विराइबो आहे। पहिरें मरहले में उनजो न्यूक्लियस विराइबो आहे, उनखे कैरियोकाइनेसिस चइबो आहे, यानी न्यूक्लियस जी विरासत। न्यूक्लियस जी विरासत वरी 4 मरहलनि में विरायल आहे: प्रोफेज़ 1, मेटाफेज़ 1, एनाफेज़ 1 ऐं टीलोफेज़ 1। शार्टली पीमेट लफ़्ज़ यादि कयो। प्रोफेज़ हिकु वरी डिघो मरहलो थिए थो। इन खे वरी 5 नंढड़नि मरहलनि में विरायो वियो आहे। क्रोमोसोम जे बिहेवियर ऐं क्रोमोसोम में जेके तब्दीलियूं अचनि थियूं उन जे बुनियाद ते 5 सब फेज़नि में विरायो वियो आहे: लेप्टोटीन, ज़ाइगोटीन, पैकीटीन, डिप्लोटीन ऐं डायाकाइनेसिस। इन्हनि सभु मरहलनि खे यादि करण जे लाइ हिकु नेमोनिक: लेज़ी ज़हीर प्लेस ड्यूरिंग डिनर। एल ते लेप्टोटीन, ज़ेड ते ज़ाइगोटीन, पी ते पैकीटीन, डी ते डिप्लोटीन ऐं डी ते डायाकाइनेसिस। हाणे असां लेप्टोटीन सब फेज़ खे वधीक तफ़सील सां पढ़ंदासीं। हाणे क्रोमेटिन नेटवर्क आहिस्ते आहिस्ते कंडेंस थी करे क्रोमोसोम में तब्दील थी वेंदी आहे। ॿियो हिन मरहले में क्रोमोसोम सफ़ा सन्हड़ा धागे जहिड़ा थी वेंदा आहिनि, जंहिंजे करे हिनखे लेप्टोटीन बि चइबो आहे। ॿी हिन जी अहम पॉइंट आहे। की पॉइंट्स जेके हिन सब फेज़ जूं आहिनि उहे मेजरली असां 2 पढ़ंदासीं। हिकिड़ी हुई क्रोमेटिन नेटवर्क चेंज थी वियो क्रोमोसोम में। ॿी जेका हुई क्रोमोसोम जेका उहे ज़ाहिर थिया हिकिड़े सन्हड़े धागेदार बनावट वांगुरु, यानी थिन थ्रीड लाइक। उन खां पोइ ॿियो सब फेज़ ज़ाइगोटीन शुरू थींदो आहे। हाणे असां ज़ाइगोटीन जूं अहम ख़ासियतूं पढ़ंदासीं। पहिरियों ज़ाइगोटीन में होमोलोगस, यानी हिक जहिड़ा क्रोमोसोम हिक ॿिए सां जोड़ा कंदा आहिनि। हर जानदार जे सेल में हिकिड़ा क्रोमोसोम माउ जे तरफ़ खां आयल आहिनि त हिकिड़ा पीउ जे तरफ़ खां। हाणे जॾहिं ज़ाइगोटीन मरहलो ईंदो आहे त इहे हिक जहिड़ा क्रोमोसोम, यानी माउ ऐं पीउ ॾांहुं ईंदड़ हिक जहिड़ा क्रोमोसोम हिक ॿिए सां जोड़ो कंदा आहिनि, हिक ॿिए सां मेलाप कंदा आहिनि, मिलंदा आहिनि। इन खे असां ज़ाइगोटीन चवंदा आहियूं। जॾहिं 2 क्रोमोसोम मिलंदा आहिनि त असां उन्हनि खे बाइवेलेंट चवंदा आहियूं, यानी 2 क्रोमोसोम जो ठहियलु हिकिड़ो बनावट या स्ट्रक्चर।
इन में तव्हां ॾिसो था त क्रोमेटिड या क्रोमोसोम जूं ॿाहूं 4 आहिनि। इन जे करे इन बनावट खे असां वरी टेट्राड बि चवंदा आहियूं, याने 4 क्रोमेटिड वारी बनावट। ज़ाइगोटीन में क्रोमोसोम अहिड़ी तरह मिली विया ॼाण उहे 2 क्रोमोसोम न पर हिकिड़ो क्रोमोसोम आहे। तव्हां हिन इमेज में ॾिसी सघो था। हाणे हिन सब फेज़ जूं कुझु की पॉइंट्स या अहम ॻाल्हियूं। होमोलोगस क्रोमोसोम हिक ॿिए सां मिलंदा आहिनि। इन मिलाप खे साइनप्सिस बि चइबो आहे। हर हिकु क्रोमोसोम पेयर या जोड़ो गॾिजी करे बाइवेलेंट ठाहींदो आहे। हाणे टियों सब फेज़ पैकाइटीन या पैकीटीन शुरू थींदो। पैकीटीन माना पेयरिंग कंप्लीट थी वई, हाणे एक्सचेंजिंग शुरू आहे। ही पेयर थियल क्रोमोसोम हिक ॿिए सां जीननि जी मटासटा कंदा आहिनि। हिते तव्हां ॾिसी सघो था त क्रोमोसोम हिक ॻाढ़े रंग वारो नीरे रंग वारे सां कुझु जॻहुनि ते मटासटा कई आहे। इन मटासटा खे असां क्रॉसिंग ओवर चवंदा आहियूं। इन मटासटा जे दौरान क्रोमोसोम ॿई हिक ॿिए सां जीननि जी मटासटा कंदा आहिनि, तंहिंजे करे ॿिन्ही क्रोमोसोम जा जीन एक्सचेंज थी वेंदा आहिनि। इन सब फेज़ जूं कुझु अहम की पॉइंट्स। पहिरीं क्रॉसिंग ओवर याने जीननि जी मटासटा जेका क्रोमेटिड्स में थींदी आहे। ॿियो, इन क्रॉसिंग ओवर जे करे जेको नओं सेल ठहंदो आहे उन में तब्दीली अची वेंदी आहे, जंहिंखे असां वेरिएशन चवंदा आहियूं। हाणे सब फेज़ चोथों डिप्लोटीन शुरू थींदो। डिप्लोटीन में क्रोमोसोम अञा ताईं पाण में ॻंढियल ई आहिनि, पर हाणे थोरो हिक ॿिए खां धार थियण जी कोशिशि कनि था। हिन सब फेज़ में क्रोमोसोम हिक ॿिए खां धार थियण जी कोशिशि कनि था। हाणे डाई याने ॿीणा नज़र अचनि था। 2 क्रोमोसोम वाज़िह तौर ते नज़र अचनि था। क्रॉसिंग ओवर वारी जॻह ते हिक एक्स जहिड़ी बनावट ठहे थी, जंहिंखे चियाज़मेटा चइबो आहे। उहा बि चियाज़मेटा बि हिन ई फेज़ में ज़ाहिर थिए थी। की पॉइंट्स ऑफ द सब फेज़। हिन सब फेज़ जूं कुझु अहम पॉइंट्स। हिन सब फेज़ में तव्हांखे चियाज़मेटा नज़र ईंदी, जेका एक्स लाइक बनावट आहे। उहा क्रॉसिंग ओवर वारी जॻह वटि नज़र अचे थी। होमोलोगस या हिक जहिड़ा क्रोमोसोम हाणे हिक ॿिए खां धार थियण जी कोशिशि कनि था। इन खां पोइ आख़िरी सब फेज़ डायाकाइनेसिस अचे थो। डायाकाइनेसिस लफ़्ज़ जी माना आहे डाया माना थ्रू ऐं काइनेसिस माना मूवमेंट, यानी ही उहो सब फेज़ आहे जंहिंमें सभु शयूं मुकमल तौर ते चुर-पुर करणु शुरू कनि थियूं, यानी चुर-पुर करण वारो सब फेज़। चियाज़मेटा जेका एक्स वांगुरु बनावट हुई, उहा हाणे क्रोमोसोम जे एंडिंग या पुछाड़ीअ ॾांहुं हलणु शुरू करे थी। हाणे न्यूक्लियस जो परदो गुम थिए थो, अंदरां स्पिंडल फाइबर ज़ाहिर थियनि था ऐं न्यूक्लियोलस गुम थी वञे थो। हिन सब फेज़ जूं अहम पॉइंट्स। चियाज़मेटा क्रोमोसोम जी पुछड़ीअ ॾांहुं मूव करे थी, जंहिंखे असां टर्मिनलाइज़ेशन चवंदा आहियूं। न्यूक्लियर मेम्ब्रेन गुम थी वञे थी, न्यूक्लियोलस बि गुम थी वञे थो ऐं स्पिंडल फाइबर ठहनि था। हाणे मेटाफेज़ 1 शुरू थींदो, छो त प्रोफेज़ 1 पूरो थी चुको आहे। हिन मेटाफेज़ में क्रोमोसोम इक्वेटर याने सेंटर ते हूंदा आहिनि ऐं स्पिंडल फाइबर क्रोमोसोम सां सेंटोमियर वारी जॻह ते अटैच थी वेंदी आहे। हिन मेटाफेज़ जूं की पॉइंट्स। क्रोमोसोम इक्वेटर या विच ते मौजूदु आहिनि ऐं इहे क्रोमोसोम होमोलोगस क्रोमोसोम हूंदा आहिनि ऐं हर हिक क्रोमोसोम खे स्पिंडल फाइबर अटैच थियल हूंदो आहे सेंटोमियर ते। इन खां पोइ एनाफेज़ 1 शुरू थींदो। हिन सब फेज़ में क्रोमोसोम मुकमल हलणु शुरू कंदा आहिनि। क्रोमेटिड ॿाहूं जुदा न थींदियूं आहिनि, मुकमल क्रोमोसोम हलणु शुरू कंदा। स्पिंडल फाइबर शार्ट थींदा आहिनि, जंहिंजे करे उहे क्रोमोसोम खे कुतुबनि ॾांहुं छिकींदा आहिनि। हिन सब फेज़ में क्रोमेटिड से अलॻि न आहिनि थींदियूं, मुकमल क्रोमोसोम जा जोड़ा मूव कंदा आहिनि।
इन जे करे हिन डिवीजन में क्रोमोसोम जो तइदादु घटिजी वेंदो आहे। हाणे मियोसिस 1 जो आख़िरी फेज़ टीलोफेज़ 1 शुरू थींदो। टीलोफेज़ 1 में क्रोमोसोम कुतबनि वटि पहुची वेंदा आहिनि ऐं क्रोमोसोम चुरपुर बंदि कंदा आहिनि ऐं क्रोमोसोम जे चौधारी न्यूक्लियस जो परदो ज़ाहिर थींदो आहे। 2 न्यूक्लियोलाई ठही पवंदा आहिनि। स्पिंडल फाइबर गुम थी वेंदियूं आहिनि। हाणे साइटोप्लाज़म विरहाइबो आहे जंहिंखे असां साइटोकाइनेसिस चवंदा आहियूं ऐं 2 सेल ठही वेंदा आहिनि। जेके नवां 2 सेल ठहिया उन्हनि खे डॉटर सेल चइबो आहे ऐं इहे डॉटर सेल हेप्लाइड हूंदा आहिनि, यानी इन्हनि में क्रोमोसोम जो तइदादु अधु थी वेंदो आहे। हाणे इन्हनि 2 डॉटर सेल जेके ठहिया इन्हनि में वरी डिवीजन शुरू थी वेंदी। उन डिवीजन खे असां मियोसिस 2 चवंदा आहियूं। वरी इहे सेल विरासत शुरू कंदा। हाणे मियोसिस 2 जो वरी प्रोफेज़ 2 शुरू थिए थो। वरी क्रोमेटिड नेटवर्क चेंज थी वेंदो आहे। क्रोमोसोम में क्रोमोसोम ठही पवंदा आहिनि। न्यूक्लियस जो परदो वरी गुम थींदो आहे। स्पिंडल फाइबर ठहंदा आहिनि ऐं न्यूक्लियोलस बि गुम थी वेंदो आहे। हाणे वरी मेटाफेज़ 2 शुरू थींदो। क्रोमोसोम इक्वेटर या विच ते अची वेंदा आहिनि। स्पिंडल फाइबर उन्हनि सां अटैच थी वेंदो आहे। उन खां पोइ वरी एनाफेज़ 2 शुरू थिए थो। हाणे क्रोमोसोम खे स्पिंडल फाइबर छिकणु शुरू कंदा आहिनि। स्पिंडल फाइबर नंढड़ा थी वेंदा आहिनि जंहिंजे करे क्रोमोसोम जेके आहिनि उहे कुतबनि ॾांहुं हलणु शुरू कंदा आहिनि। हिन में क्रोमेटिड ॿाहूं धार थी करे कुतबनि ॾांहुं हलणु शुरू कंदियूं आहिनि जंहिंजे करे क्रोमोसोम जो तइदादु मुकमल रहंदो आहे। हाणे मियोसिस 2 जो बि आख़िरी फेज़ टीलोफेज़ 2 शुरू थींदो। क्रोमोसोम कुतबनि वटि पहुची चुरपुर बंदि कनि था। क्रोमोसोम जे चौधारी न्यूक्लियस जो परदो ठहणु शुरू थी वञे थो ऐं वरी साइटोकाइनेसिस थिए थी ऐं वरी नवां सेल ठही पवनि था। हाणे टोटल 4 सेल ठहिया। चइनी सेलनि में क्रोमोसोम जो तइदादु अधु थी वियो, यानी टोटल 23 क्रोमोसोम हर हिकु सेल में अची विया। इन खे असां हेप्लाइड सेल चऊं था। सॼे मियोसिस जी हिकु शॉर्टली समरी। मियोसिस 1 में हिकिड़ो सेल 2 सेलनि में विरहाइजी वेंदो आहे ऐं क्रोमोसोम जो तइदादु अधु थी वेंदो आहे। मियोसिस 2 में इहे 2 सेल वरी विरहाइजी वेंदा आहिनि ऐं 4 सेल ठाहींदा आहिनि जेके हेप्लाइड सेल हूंदा आहिनि।